अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। समूरे मुल्क में सादगी मज़हबी अक़ीदत सां ईद उल फितर जो एहतमाम मल्हायो वियो, जंहिंमें मुल्क जे अमन ऐं सलामती, फ़लस्तीन ऐं कश्मीर लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं। कराची में सीवी वञण जा रस्ता बंदि, इस्लामाबाद में सियाही मागनि ते वञण वारा रस्ता बंदि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त कोरोना वायरस जे सबबि ईद मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी आहे। फ़लस्तीन ऐं कश्मीर ते ज़ुल्म ॿी वजह आहे। कोरोना खे रोकण लाइ शहरियुनि खे ज़रूरी आहे त SOPs ते अमल कनि। गज़ा जे सरहद ते हमले खां पोइ इसराइली फ़ौज गज़ा जे सरहद ते जमा थियणु शुरू करे छॾियो। शहीद फ़लस्तीनियुनि जो तइदादु 87 थी वियो। फ़लस्तीनियुनि जे मामले ते OIC जो हंगामी वज़ारती इजलास आचर ते थींदो। इजलास घुराइण जी दरख़्वास्त सऊदी अरब ॾिनी हुई। काज़ी अहमद ओठा ऐं ठाकुर बिरादरीअ में शाही बाज़ार में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान ठाकुर बिरादरीअ जा 4 माण्हू ज़ख़्मी, जॾहिं त ॾाहिरी बिरादरीअ जा 2 ॼणा सख़्तु ज़ख़्मी। ठाकुर बिरादरीअ जे 2 माण्हुनि जी गिणती जोगी हालत, जिन खे नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐं जॾहिं त दौड़ जी शाही बाज़ार में मामूली ॻाल्हि तां वासवाण ऐं पठाणनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान 3 ॼणा अमान वासवाण, नजफ़ वासवाण ऐं साबिर पठाण ज़ख़्मी थी पिया। मोरो शहर जे गचेरो रोड ते कुझु ॾींहं अॻु गोलियूं हणी क़तल कयल नौजवान 11हें क्लास जे शागिर्द बशीर अहमद लिगारीअ जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ऐं केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾियण वारे अमल ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। नवाबशाह भरिसां ॻोठ मियां जो छोरो जो रहवासी मज़दूर बशीर मुगेरी पंहिंजे सोइटनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त मुंहिंजा सोइट साजन मुगेरी सदोरो ऐं सलीम मुगेरी मुंहिंजे घर ते कब्ज़ो करे छॾियो अथनि ऐं मुंहिंजे घर खे बाहि ॾेई साड़े छॾियो अथनि, जंहिं सबबि घर में पियल समूरो सामान सड़ी राख थी वियो आहे ऐं हू मूंखे घर में नथा अचणु ॾियनि ऐं मौतमारी धमकियूं पिणु ॾियनि था। पुलिस बि शिकायत करण बावजूदि उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई नाहे कई, जंहिं ते हुन SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। खेरपुर मीरस जे इलाइक़े कोटलालूअ जे रहवासी ताहिर आराईअ पंहिंजे 2 भाइरनि माजिद आराई, ख़ालिद आराई ऐं ॿियनि अज़ीज़नि सां गॾिजी नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाईंदे चयो आहे त 8 ॾींहं पहिरियां ईदी सेंटर नवाबशाह भरिसां क़ाइमु ख़ानगी मेडिकल सेंटर ते पंहिंजे घरवारीअ खे डिलीवरीअ लाइ दाख़िल करायो हुयो। डिलीवरी नॉर्मल हुअण बावजूदि पैसनि जी लालच में अची उन्हनि ऑपरेशन जो चयो, जंहिं बैदि BP नॉर्मल न हुजण सबबि बिना चेक करण जे ऑपरेशन सबबि मुंहिंजी घरवारी कोमा में हली वई आहे ऐं ॿारु फोत थी वियो आहे ऐं मुंहिंजी घरवारीअ खे सीरियस हालत में PMU अस्पताल जे ICU वार्ड में छॾे फरार थी विया आहिनि। हुन चयो त ख़ानगी मेडिकल सेंटर वारनि मूंसां ज़ुल्म कयो आहे, जंहिं ते हुन मुतालबो कयो त ख़ानगी अस्पताल खे सील करे अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। बिरिया सिटी थाणे जी हद ॻोठ धणी बख़्श खटियाल में नामालूम चोरनि आबिद खटियाल जे घर मां सोलर प्लेटूं ऐं स्टेबलाइज़र चोरी करे फरार, जॾहिं त भाॻियनि कुता घुराया जेके सोलंगियुनि जे घरनि में वञी वेही रहिया। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।